नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त वफ़ाक़ी हुकूमत माकड़ खां मुतासिर हारियुनि खे पैकेज ज़रिए मुआवज़ो ॾियण जो फ़ैसिलो कयो। वज़ीर आज़म इमरान खान नेशनल लोकेशन कंट्रोल सेंटर जो दौरो कयो। इन मौक़े ते आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा, वफ़ाक़ी वज़ीर चेयरमैन NDMA बि गॾु हुआ। वज़ीर आज़म खे माकड़ जी तदारक लाइ खयल क़दमनि ते तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी वई, जॾहिं त पंजाब, सिंध ऐं खैबर पख्तूनख्वा जे वॾनि वज़ीरनि वीडियो लिंक ज़रिए शिरकत कई। इंजीनियर इन चीफ पाकिस्तान आर्मी नेशनल कोआर्डिनेटर NLCC लेफ्टिनेंट जनरल मौज़म एजाज़ ब्रीफिंग में ॿुधायो आहे त माकड़ कंट्रोल जे पहिरीं फेज़ लाइ नेशनल एक्शन प्लान मुकमल थी चुको आहे। अफ्रीका खां ईरान रस्ते भारत खां माकड़ दाख़िला थियण जो इम्कान आहे। वज़ीर आज़म माकड़ ते कंट्रोल लाइ नेशनल एक्शन प्लान जे ॿिए फेज़ जी असुली मंज़ूरी ॾेई छॾी। इजलास में मुतासिर हारियुनि खे पैकेज ज़रिए मुआवज़ो ॾियण जो फ़ैसिलो कयो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।